नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल जुमे जे ॾींहुं न्यू सईदाबाद बखर जमाली लिंक रोड ते अमीन स्टॉप में 9 पेनूं गुरगुला फ़क़ीरनि जे 9 झोपड़ियुनि खे बाहि लॻी वई, जंहिं में हुननि जा अलतल सड़ी रख थी विया। उते तालका सईदाबाद जा माण्हू मुतासिरनि जी वाहर लाइ मैदान में अमल में अची विया। न्यू सईदाबाद जे हिकु नेक इंसान नालो न ज़ाहिर करण जी बुनियाद ते उनखे उन हंधि नए सर सां झूपड़ियूं ठाहे ॾियण जो ऐलान कंदे कमु शुरू कराए ॾिनो आहे। हिन तरफ़ां 14 अटे जा बैग पिणु ॾिना विया आहिनि। एसी सईदाबाद सईद उमर हैदर रिज़वी सिविल सोसाइटी न्यू सईदाबाद जे हथां 11 राशन जा बैग मुतासिरनि खे उमाणिया। सिविल सोसाइटी पारां घरनि में कपिड़ा गॾु करे 3 कार्टून ऐं राशन पहुचायो। शहरी एहतियात जे नौजवान पकल खाधे सां गॾु थांव ऐं हिकु मुखेर तरफ़ां मोकिलियल 15 अटे जा बैग पहुचाया। चेयरमैन टाउन कमेटी न्यू सईदाबाद पिणु राशन बैग मोकिलिया। होॾां न्यू सईदाबाद शहरी औरतुनि पिणु पाण मल्हायो, पंहिंजी तरफ़ां 1000 रुपया गॾु करे रोक रक़म ॿारनि जा रांदीका फ्रूट उते पहुचायो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो